नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत उमरो आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। इस्लामाबाद हाई कोर्ट नैब तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त वफाकी हुकूमत के नोटिस जारी कर छड़ियो। जवाब तलब। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्ला नैब तरमीमी ऑर्डिनेंस खिलाफ दरख्वास्त से बुधनी कई वफाकी हुकूमत सेक्रेटरी कौमी असम्बली सेक्रेटरी सेनेट ऐं कानून वारी वज़ारत जी सेक्रेटरी के नोटिस जारी कर छड़िया। अदालत ईंदड़ बुधनी ते अटॉर्नी जनरल के मुआवनत लाइ तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन आजम सवाती के शोकाज नोटिस जारी कर छड़ियो। इलेक्शन कमीशन में आजम सवाती खिलाफ केस जी बुधनी थी। इलेक्शन कमीशन जो आजम सवाती के 26 अक्टूबर ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम। के इलेक्ट्रिक बिजली महांगी करण खिलाफ लाए नेपरा के दरख्वास्त करे छड़ी। के इलेक्ट्रिक पारा बिजली जगन में ₹3.45 फी यूनिट ते वाद जी दरख्वास्त नेपरा पारा के इलेक्ट्रिक दरख्वास्त ते बुधनी 3 नवंबर ते कई हूंदी। सिक्योरिटी फोर्सेस की गाड़ी बाजोड़ में बारूंदी सुरंग से टकराजी वही। 4 जवान शहीद। ISPR मूजिब FC जा 2 एहलकार लास नाइक मुदस्सिर ऐं सिपाही जमशेद ऐं 2 पुलिस एहलकार अब्दुल समद ऐं नूर रहमान शहीद थी विया। दहशतगर्दन के खात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। हुकूमत पंहिंजी नाकामी जो एतराफ़ करे वरितो आहे। PDM की तहरीक जो मकसद हुकूमत के घर भेड़ो करणु आहे। PP ऐं ॿियूं पार्टियूं पार्लियामेंट में गॾु आहिनि। नून लीग अॻवान मोहम्मद ज़ुबैर जो बयान चवे थो PP जे धार थियण सां PDM ते दबाव विधो वियो। PP जे PDM में अचण सां तहरीक वधीक मज़बूत थींदी। सिंध हाई कोर्ट में PP अॻवान निसार खोड़ो जो नालो ECL मां कढण लाइ दरख्वास्त ते ॿुधणी। नैब अमलदारनि तरफ़ां जवाब जमा करायो वियो। अदालत 3 हफ़्तनि अंदरि वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। वफ़ाक़ी हुकूमत जवाब जमा करण लाइ मुहलत घुरी वरिती। कोरोना वायरस सबब 16 मरीज़ फौतन जो अंग 28,324 थी वियो। 24 कलाकनि दौरान 652 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,68,826 थी वियो। आकारी शरह 1.40 सैकड़ो रही। बिरियासिटी में क़ौमी शहरा ते मोटरसाइकिल जी टक्कर में 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। पीटरसन सईद खान बिरोही मोटरसाइकिल जो टक्कर लॻण सबबि फौत थियो। पीटरसन जो लाश ऐं ज़ख़्मी खे बिरियासिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ढखण में मासूम नींगर लोडर रिक्शा तां किरी फौत वियो। फौती नींगर जो लाश अस्पताल मुंतक़िल। ॾहकी में जो जवाबदार कार इल्ज़ाम हेठि घरवारी के क़त्ल करण बाद लाश फसल में फिटो करे छॾियो। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान बि ज़ख़्मी। ऐं लाड़काने जे ख़ानगी मेडिकल सेंटर में ऑपरेशन दौरान औरत फौत। फौती औरत बादशाह ज़ादी मुग़ेरी जे वारसनि जो डॉक्टरानी ते गिफ़लत जो इल्ज़ाम। वारसनि जो SSP चौक ते लाश रखी धरणो। डॉक्टरानी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।